केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक 17 हिस्सो ॿियो तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस आवां केमिस्ट्री उस्ताद नजीउल्लाह चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजो जो लेक्चर जो मौजू आहे सेक्शन सी डिटेल क्वेश्चंस सेक्शन सी डिटेल क्वेश्चंस में असां हिस्से ॿिए के सवाल नंबर 4 खां शुरू कंदासीं। सवाल नंबर 4 आहे व्हाट डू यू मीन बाय बैलेंसिंग ऑफ न्यूट्रलाइजेशन रिएक्शन विद द हेल्प ऑफ एग्जांपल्स। मिसालन ज़रिए बेअसरी कीमियाई अमल के मुतवाज़न करण मां छा मुराद आहे। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो कीमियाई अमल आहे जंहिंमें एसिड ऐं बेस खे असां मिलायूं था। इहे ॿई हिक ॿिए सां रिएक्शन कनि था, हिक ॿिए खे बेअसर कनि था ऐं बेअसर प्रोडक्ट पैदा कनि था। तंहिंजे करे हिन कीमियाई अमल खे बेअसरी वारो कीमियाई अमल न्यूट्रलाइजेशन रिएक्शन चऊं था। Balancing a neutralization reaction refers to the process of ensuring that the number of atoms of each element is the same on both sides of the chemical equation. Neutralization reaction बेअसरी वारे कीमियाई अमल खे मुतवाज़न करण मां मुराद आहे त कीमियाई मसावात जे ॿिन्ही पासे एटमनि जो तादाद बराबर हुजे। This involves equalizing the number of moles of hydrogen ion concentration from the acid with the number of moles of hydroxide ion from the base to form water and a salt. हिन में तेज़ाबी हाइड्रोजन आयन ऐं असासी हाइड्रोक्साइड आयन जे तादाद खे बराबर करे पाणी ऐं लूण जो पूरो मिक़दार लिखियो वेंदो आहे। Steps to balance a neutralization reaction. न्यूट्रलाइजेशन रिएक्शन खे बैलेंस करण जे लाइ असांजा कुझु क़दम थियनि था। नंबर पहिरियों स्टेप आहे राइट द बैलेंस इक्वेशन। नंबर पहिरियों इहो आहे त तव्हां कीमियाई मसावात मुतवाज़न लिखो, बराबर लिखो। Identify the acid and the base reacting together to form water and a salt. कीमियाई अमल कंदड़ तेज़ाब ऐं असास जी सुञाणप करियो जिन मां पाणी ऐं वरी रिस्पेक्टिव साल्ट ठहंदो। नंबर ॿी असांजी जेको स्टेप आहे उहो आहे बैलेंस दी एटम्स। एटमनि खे मुतवाज़न करणु। Adjust the coefficients in the chemical equation to ensure that the number of atoms of each element is the same on both sides of the equation. मसावात में हर अंसर जे एटमनि जो तादाद ॿिन्ही पासे बराबर करण लाइ अददी मुंडे खे मटाइणो पवंदो आहे, कोएफिशिएंट्स खे ॾिसणो पवंदो आहे। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो सब्सटेंस आहे सल्फ्यूरिक एसिड H2SO4 ऐं उन सां असां रिएक्शन करायूं था पोटेशियम हाइड्रोक्साइड जो, त परे पासे खां पोटेशियम सल्फेट यानी लूणु मिलंदो ऐं तव्हांखे वरी वाटर पाणी मिलंदो। हाणे तव्हां ॾिसो त छा इहा केमिकल इक्वेशन बैलेंस आहे। हेॾां तव्हांखे H जा ॿ जेके आहिनि एटम हेॾां हिकिड़ो हेॾां टे था मिलनि, त हेॾे तव्हां वटि ॾिसो त H यानी हाइड्रोजन जा कुल ॿ एटम आहिनि, यानी हिन पासे हाइड्रोजन जा एटम वधीक आहिनि, हेॾां घटि आहिनि। तंहिंजे करे हेॾां असांखे हाइड्रोजन जा एटम वधाइणा पवंदा। ईअं वरी पोटेशियम जो हेॾां हिकिड़ो एटम आहे, हेॾां ॿ आहिनि। तंहिंजे करे हाणे असांखे हेॾां पोटेशियम जा ॿ एटम करणा पवंदा। सो असां छा था कयूं त पोटेशियम हाइड्रोक्साइड जे अॻियां कोएफिशिएंट जेको आहे अददी मुंडो उहो असां वधाईंदासीं। हिते असां लिखूं था 2 पोटेशियम हाइड्रोक्साइड। हाणे हिन जा ॿ मोल थी विया। हाणे ॾिसो त हेॾां ॿ पोटेशियम आहे, प्रोडक्ट ॾांहुं ॿ पोटेशियम, हेॾां ऑक्सीजन जा ॿ एटम ही 4 ही 6, त हिते ॾिसो 4 एटम ऑक्सीजन जा ही आहिनि, हिकिड़ो हेॾां ही आहे, त यानी हिनखे असां हिते ॿ कोएफिशिएंट ॾींदासीं त जीअं ॿ एटम ही थींदा ऑक्सीजन जा, त पोइ ऑक्सीजन प्रोडक्ट ॾांहुं बि 6 थी वेंदियूं। हाणे असांजा ॿ एटम ऑक्सीजन जा इहे थी विया ऐं 4 एटम ही थी विया, 6 थी विया। ऑक्सीजन बि बराबरि थी वियो, पोटेशियम बि बराबरि थी वियो, सल्फेट हेॾां एस जेको सल्फर आहे हिकिड़ो आहे, हेॾां बि हिकिड़ो आहे। हाइड्रोजन गणियूं त हेॾां हे ॿ ही ॿ हिन जा बि आहिनि, तंहिंजे करे ॿ हाइड्रोजन जा एटम ही 4 थिया रिएक्टेंट ॾांहुं। हेॾां ॾिसो त 2H2 ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयो त तव्हांखे 4 जो अंग मिलंदो, यानी हाइड्रोजन जा एटम हेॾां बि 4 आहिनि। तंहिंजे करे हाणे ॿिन्ही पासनि ॾे नंबर ऑफ एटम्स जेके आहिनि उहे असांजा बराबरि आहिनि। नंबर 3 स्टेप आहे चेक दी चार्जिस। चार्जिस जो तादाद चेक करणु। इंश्योर दैट द टोटल चार्ज इज बैलेंस्ड ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन। इहा तव्हांखे पक करणी पवंदी त बैलेंस्ड इक्वेशन जे ॿिन्ही पासनि ॾे प्रोडक्ट ॾे ऐं रिएक्टेंट ॾे टोटल चार्जिस पाण में बराबरि हूंदियूं। स्पेशली फॉर रिएक्शंस इन्वॉल्विंग पॉलीएटॉमिक आयन्स। ख़ासि तौर ते पॉलीएटॉमिक आयन्स में चार्जिस जो वधीक ख्यालु रखणो पवंदो आहे। मिसाल जे तौर ते असां वटि रिएक्शन साॻियो ई आहे सल्फ्यूरिक एसिड ऐं पोटेशियम हाइड्रोक्साइड वारो। उनखे बैलेंस्ड केमिकल इक्वेशन में असां पोटेशियम हाइड्रोक्साइड खे कोएफिशिएंट ॾींदासीं 2 ऐं हेॾो वाटर खे असां कोएफिशिएंट ॾींदासीं 2। हाणे जेकॾहिं तव्हां हाइड्रोजन ते सल्फ्यूरिक एसिड में चार्ज ॾियो था
त उहा थींदी प्लस जी। हाइड्रोजन 2 आहिनि तंहिंजे करे 2 प्लस थींदियूं। ऐं हेॾां नेगेटिव आहे सल्फेट त उहो 2 नेगेटिव थींदो आहे, 2 इलेक्ट्रॉन हासिल कंदी आहे। पोटेशियम जेका आहे उहा असांजी मेटल रेडिकल आहे त उहा पॉज़िटिव में थींदी, 2 पोटेशियम आहिनि त यानी प्लस जूं बि 2 थींदियूं। OH असां वटि नेगेटिव आहे त यानी OH नेगेटिव असां वटि बि 2 थी वेंदियूं, छो त उन्हनि जो कोएफिशिएंट 2 आहे। असां मथां 2 लिखी था छॾियूं। हाणे हेॾां पोटेशियम जो हेॾां 2 थी वेंदो, छो त K2 आहे पोटेशियम सल्फेट में, तंहिंजे करे पोटेशियम जी चार्जिस हेॾां प्रोडक्ट ॾांहुं ऐं रिएक्टेंट ॾांहुं बराबरि थी वई। सल्फेट जी 2 नेगेटिव साॻियो ई थींदी, होॾां रिएक्टेंट ॾांहुं बि सल्फ्यूरिक एसिड में 2 नेगेटिव आहे, हेॾां 2 नेगेटिव आहे, इहे ॿई बराबरि थी विया। पाणी आहे असां वटि 2H2O त उन में छा थींदो आहे H प्लस OH नेगेटिव थींदो आहे, तंहिंजे करे असांजी हीअ हाइड्रोजन प्लस आहे, पर H प्लस त यानी हिकिड़ी H प्लस ते हिकिड़ी ऐं 2 मालिक्यूल आहिनि त 2H प्लस थींदो, तंहिंजे करे 2 प्लस चार्जिस अची वेंदी हाइड्रोजन जे मथां। ऐं OH नेगेटिव ते 2 थींदा मालिक्यूलनि जा OH नेगेटिव त उन्हनि जे मथां बि 2 नेगेटिव अची वेंदी, त ऑक्सीजन जी बि हेॾां 2 नेगेटिव OH वारी अची वई, होॾां बि थी वई। हाणे टोटल तादाद जेकर असां ॻणियूं त रिएक्टेंट ॾांहुं प्लस हिकिड़ी हाइड्रोजन वारी 2, हेॾां पोटेशियम वारियूं 2 4 थियूं, हेॾां तव्हां प्रोडक्ट में ॾिसो त प्लस जूं चार्जिस बि 4 आहिनि, यानी इहे बराबरि थी वियूं। नेगेटिव जूं ॻणियूं रिएक्टेंट ॾांहुं त -2 सल्फेट जो -2 OH जो त इहे 4 थी वियूं। हेॾां बि असांखे सल्फेट जूं -2 ऐं OH जूं -2 थी वियूं, त माइनस जूं 4 चार्जिस जेके आहिनि प्रोडक्ट ॾांहुं आहिनि, तंहिंजे करे असांजूं चार्जिस ॿिन्ही पासे ॾे बराबरि आहिनि, त ईअं असां न्यूट्रलाइज़ेशन वारे कीमियाई अमल खे बैलेंस्ड कंदा आहियूं। सवाल नंबर 5 आहे राइट डाउन द यूजेस ऑफ सॉल्ट्स इन डेली लाइफ। रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में लूणनि जा इस्तेमालु बयानु कयो। 7 असांखे मुख़्तलिफ़ लूण ॾिनल आहिनि, उन्हनि जा इस्तेमालु ॾिनल आहिनि, हिकिड़े हिकिड़े ते असां ॻाल्हाईंदा हलंदासीं। Most of the chemical fertilizers used in agriculture by farmers are salts. ज़रई इस्तेमाल में ईंदड़ भाण घणे क़दुरु लूण ई हूंदा आहिनि, मिसाल तौरु अमोनियम क्लोराइड या अमोनियम नाइट्रेट वग़ैरह, इहे लूण ई आहिनि असांजा जेके असांजो हारी इस्तेमालु कनि था पिया। भाण जेके इस्तेमालु कंदा आहिनि उहे असुल में लूण ई हूंदा आहिनि। नंबर ॿियो इस्तेमालु आहे सर्टेन salts are used as pesticides to kill or destroy insects, pests, weeds and fungi. For example, copper sulfate, iron sulfate and mercury chloride. खोड़ सारा लूण वरी अहिड़ा आहिनि जेके हारी गंद गाह खे साड़ण जे लाइ, जीत जणे खे मारण जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। दवाऊं जेके इस्तेमालु थियनि थियूं ज़रई उहे पिणु लूण ई हूंदा आहिनि। नंबर 3 इस्तेमालु आहे in medical field hydrated calcium sulfate is found in plaster of Paris. मेडिकली तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं बि माण्हू जो हॾो भॼी पए त हुनजे मथां हिकिड़ो प्लास्टर ऑफ पेरिस चाढ़ींदा आहिनि, जेको हुनजे हॾे खे ठीकु थियण ताईं हिकिड़े हंधि सपोर्ट ॾेई झले बीहंदो आहे। इहो प्लास्टर ऑफ पेरिस लूण आहे जंहिंजो फार्मूलो आहे कैल्शियम सल्फेट डॉट 2H2O। नंबर 4 इस्तेमालु आहे पेशेंट सफरिंग फ्रॉम एनीमिया यूज़ आयरन सल्फेट हेप्टाहाइड्रेट। इट इज़ एन इंग्रीडियंट इन आयरन पिल्स एज फूड सप्लीमेंट। असांजो हिकिड़ो लूण आहे आयरन सल्फेट हेप्टाहाइड्रेट, हेप्टा माना 7, उन में 7 मालिक्यूल पाणी जा हूंदा आहिनि आयरन सल्फेट जे लूण जे अंदरि। इहो क्रिस्टलाइन फॉर्म में मिलंदो आहे। इहो लूण आमतौर ते उन्हनि मरीज़नि खे खारायो वेंदो आहे जिन खे एनीमिया हुजे, जिन जे अंदरि यानी रत जी खोट हुजे, त उन्हनि खे इहो आयरन सल्फेट खारायो वेंदो आहे त जीअं उन्हनि जे अंदरि रत जेका आहे उहा घणे मिक़दार में पैदा थी सघे। आयरन पिल्स जे तौर ते पिणु इहा दवा ॾिनी वेंदी आहे त जीअं मरीज़नि जे अंदरि रत जा जेके ॻाढ़ा जुज़ आहिनि उहे पैदा थी सघनि। पंजो इस्तेमालु आहे सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट इज़ एन इंग्रीडियंट इन एंटी एसिड्स। एंटी एसिड्स जेके दवाऊं थियनि थियूं उन्हनि में सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट पिणु इस्तेमालु थियल हूंदो आहे। इहो हिकिड़े क़िस्म जो लूण आहे। इहो तॾहिं मरीज़नि खे खारायो वेंदो आहे जॾहिं मरीज़नि जे स्टमक जे अंदरि HCl जो मिक़दार वाधू पैदा थी वञे। हाणे मादे जे अंदरि जो तेज़ाब वधीक पैदा थींदो त तेज़ाबियत थी पवंदी आहे, अंगारी थी पवंदी आहे। उनखे ख़तमु करण जे लाइ सोडियम हाइड्रोजन कार्बोनेट जहिड़ो लूण एंटीएसिड तौर ते ॾिनो वेंदो आहे। नंबर 6 असां वटि इस्तेमालु आहे बेरियम सल्फेट जो। बेरियम सल्फेट इज़ यूज़ टू मेक बेरियम मील्स फॉर पेशेंट्स हू नीड टू टेक एन एक्सरे ऑफ देयर स्टमक।
कंहिं मरीज़ जो जेकॾहिं मादे जो एक्सरे कराइणो हूंदो आहे त उनखे बेरियम सल्फेट जी मानी खाराई वेंदी आहे. The salt helps to make internal soft organs like intestines appear on X-ray films. हाणे इहा बेरियम सल्फेट छा थींदी आहे, उहा एक्सरे में जेॾी महिल जो आंड्रो आहे उहो हिकिड़ो नरम सॉफ्ट ऑर्गन आहे त उन जो बि हिकिड़ो फोटो जेको आहे उहो असांखे साफ़ क्लियर करे ॾेखारण में मदद कंदी आहे. Evaluate a wide range of problems including areas of reflux, narrowing or ulceration to the digestive tract. Other tests such as endoscopy or computerized tomography (CT) scan are now more commonly used. अॼुकल्ह त वरी CT जेका स्कैन थिए थी उनखे इस्तेमालु कयो थो वञे, न त इन खां अॻु इहा बेरियम सल्फेट जी जेका मानी इस्तेमालु कई वेंदी हुई उनखे इस्तेमालु कयो वेंदो हुयो त जीअं रिफ्लक्स जी जेका एरिया आहे या तव्हांजो अल्सरेशन थिए थी डाइजेस्टिव ट्रैक्ट में उनखे पिणु मालूम करण जे लाइ बेरियम सल्फेट खे इस्तेमालु कयो वेंदो हो. नंबर 7 आहे पोटेशियम परमैंगनेट जो. इहो बैक्टीरिया वग़ैरह खे मारण जे लाइ पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं डिसइंफेक्टेंट तौर ते पिणु पोटेशियम परमैंगनेट लूण जेको आहे उहो इस्तेमालु थिए थो. सवाल नंबर 5 सां गॾु असांजो सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन्स हिते पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.